अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इबरत न्यूज़ सां गॾु आहियां ग़ुलाम हुसैन ख़ासि करी। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान 8 फेबरवरी 2024 ते आम चूंडुनि जी तारीख़ ते ठपो लॻाईंदे चूंडूं मुक़ररु तारीख़ 8 फेबरवरी ते करण लाइ हुकुम ॾेई छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ऐं सदर पाकिस्तान आरिफ अलवीअ जे विच में थियल इतफ़ाक़ बाबति अटॉर्नी जनरल इलेक्शन कमीशन रिपोर्ट सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में अॼु पेश कई। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ॿुधणीअ दौरान इन मामले ते इतफ़ाक़ कंदे चयो त 8 फेबरवरी 2024 ते जेका तारीख़ मुक़ररु कई वई आहे उन ते मुल्क में आम चूंडूं करायूं वञनि। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे अहिड़े हुकुम खां पोइ मुल्क में आम चूंडुनि लाइ तयारी भरपूर नमूने सां करण जे हुकुम खां पोइ तयारियूं शुरू कयूं वयूं आहिनि। साल 2024 जे 8 फेबरवरी ते पाकिस्तान में आम चूंडूं थींदियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा रहो इबरत न्यूज़ टेलीविज़न।